जन फरमायो मन अता अर्राफन फसालहु अन शै, जेको माण्हू के भोपे वटि वञे, के साहिर वटि, के आमिल वटि वञे ऐं उन खां सुवाल करे, जीअं असां वेंदा आहियूं न, चवंदा बाबा फाल विझी ॾे, हथ ॾिसी ॾे, मुस्तक़बिल जे बारे में ॿुधा, मूंखे नौकिरी मिलंदी कोन मिलंदी, मुंहिंजूं लकीरूं छा थियूं चवनि, माण्हू वरी उन्हनि ते यकीन कंदा आहिनि। ॾिठो अथव न, अॼुकल्ह मुआशिरो घणो हिन मर्ज़ ऐं बीमारी में मुब्तला थी वियो आहे। हथ ॾेखारींदा ऐं साईं मुंहिंजा उन्हनि खां पुछा कंदा, उन्हनि खां मामलात वठंदा। हबीब करीमन फरमाए, जेको इन कंहिं साहिर वटि वञे फसालहु अन शै, ऐं पंहिंजे बारे में उन खां कुझु पुछा करे, मुस्तक़बिल जे बारे में या सुवाल करे, लम तुक़बल लहू सलातुन अर्बईन लैलतन, 40 ॾींहंनि ताईं उन्हनि जी का निमाज़ क़बूल न थींदी आहे। 40 ॾींहं, सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, सही हदीस। जेको माण्हू के भोपे वटि वञे, के आमिल वटि वञे, उन्हनि खां सुवाल करे, तावीज़ कराए, जादू कराए, सहर कराए, मदीने वारे साईं फरमायो त 40 ॾींहंनि ताईं उनजी का निमाज़ क़बूल न थींदी आहे। जादू करणु, जादू कराइणु ऐं जादू जे मथां वेसाह करणु, इहो जेको अॻ में हूंदा जादूगर, हाणे आहिनि आमिल। फ़र्क़ु इहो आहे, अॻ में जादूगर लफ़्ज़ हूंदो जादूगर, हाणे उनखे वरी नओं सजाए सुहिणो करे लफ़्ज़ ॾिनो अथनि आमिल कामिल बाबा। सम्झो था, ॻाल्हि साॻुणी आहे। जेको कारो इल्मु थो करे, हा जेको क़ुर हदीस मां दम दुरूद करण वारो आहे, तावीज़ अहिड़ो लिखी ॾे जेको हदीस मां साबित हुजे, क़ुर मां साबित हुजे, बुज़ुर्गनि जे तरीक़े हुजे, उहो त जाइज़ आहे, उहो त हदीस मां साबित आहे। जेको कारो इल्मु करे, जेको साईं मुंहिंजा बुत ठाहे, मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ अमल करे, इहे जादूगर आहिनि। मदीने वारे साईं फरमायो, जेको इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते यकीन करे, जादू करे, जादू कराए, जादूगर जे आमिल जे इन ॻाल्हियुनि ते वेसाह रखे, यकीन रखे, इहे सभु कबीरनि गुनाहनि में जा वॾे में वॾा गुनाह आहिनि। इस्लाम में जेके 7 वॾा कबीरा गुनाह आहिनि, जीअं शिरक करणु, साईं मुंहिंजा क़त्ल करणु, जिहाद खां मुंहुं मोड़े वञणु, कंहिं पाक दामन औरत ते तोहमत हणणु, इहे कबीरा गुनाह आहिनि। पीउ माउ जी बेफ़रमानी कबीरा, 7 वॾे में वॾा गुनाह आहिनि। उन्हनि में जादू करणु वॾो गुनाह आहे। शरीयत इस्लाम इन खां सख़्ती सां मना कई आहे। क़ुर थो फरमाए, वला युफ्लिहु साहिरु हैसु अता, ऐं जादूगर कॾहिं बि कामयाब कोन थींदा, भली कहिड़े बि शान सां अचनि, कहिड़े वॾे मान मर्तबे सां अचनि, ऐं पंहिंजो पाण खे ॿुधाइनि त मां हेॾो पोतल आहियां, मुंहिंजो हिकिड़ो दम अंदरि फीणो अंदरि दम ॿाहिरि निकिरींदो, अहिड़ो पोतल आहियां। ॾिसो दीवारनि ते वाल चाकिंग थियल हूंदी आहे, ॿुधाईंदा नौजवाननि खे, एकदम से महबूब कदमों के नीचे, माज़अल्लाह सफ़रुल्लाह। असां वारा वरी हिननि जे डायलॉग्स ते वॾो साईं मुंहिंजा मोहिजी पवंदा आहिनि, ईअं न कयो। मन अता अर्राफन ऐं काहिनन, मदीने वारे साईं फरमायो, माण्हू के नुजूमी वटि वञे या के काहिन भोपे वटि वञे, फसालहु, ऐं उन खां को सुवाल करे, फाल विझराए, उन खां को सुवाल करे, ऐं फसद्दक़हु, ऐं पोइ उन जेका ॻाल्हि कई, जेको जवाबु ॾिनो, उनजी तस्दीक करे, ऐं चवे थो त सच चयो। ईअं चवंदा आहिनि न, बाबा फाल विझी ॾे, मुंहिंजी शइ फिलाणी गुम थी वई आहे, हो अंग अखर कढंदो ऐं पोइ चवंदो त फिलाणी जॻह ते फिलाणो माण्हू, हेतिरो कद अथसि, अहिड़ो रंग अथसि, हीअं अथव, उहो साईं मुंहिंजा तुंहिंजी शइ चोरी करे वियो। का न का कुली त मिलंदी न वञे। पोइ माण्हू उन ते यकीन करे, उन जे ॾस पते ते फसद्दक़हु, उनखे सचो चवे, बिमा यक़ूल, जंहिं जेका उहा ॻाल्हि चयईं उनखे सचो चए, फ़क़द कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते क़ुर नाज़िल थियो आहे, हिन ॼण खे उनजो कुफ़्र कयो आहे। उन्हनि जी ॻाल्हियुनि ते वञी यकीन करे, इन्हनि भोपनि, आमिलनि, काहिननि, अर्राफनि, नजूमियुनि जी ॻाल्हियुनि ते यकीन करे, उन्हनि जी तस्दीक करे, त मदीने वारे साईं फरमायो, मुंहिंजे मथां नाज़िल थियण वारे क़ुर जो कुफ़्र करे रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, शैतान जादूगरनि खे अचे भड़काईंदा आहिनि, उन्हनि खे विसविसा विझंदा आहिनि, त उन्हनि खे सेखारींदा आहिनि जादूगर। रहमान जा बाना क़ुर रहमान खां, मदीने वारे साईं खां सिखंदा आहिनि। इहे जादूगर वरी शैतान खां सिखंदा आहिनि। शैतान जो उन्हनि खे सेखारींदो आहे, उहो अलाह जे ॿारनि खे अज़ियत पहुचाईंदा आहिनि, तकलीफ़ पहुचाईंदा आहिनि। इहो हक़ आहे न, उनजो कारो इल्मु जेको आहे उहो असरु कंदो आहे।
जादू असर कंदो आहे माण्हुनि जे तबियतुनि ते, माण्हुनि जे माल ते, माण्हुनि जे कारोबार ते, इंसान जे आमाल ते, उन्हनि जे औलाद ते, उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी जी कुशागी ते उन्हनि जो जादू असर कंदो आहे, अज़ियत पहुचाईंदो आहे, मुस्लमाननि खे तकलीफ़ पहुचाईंदो आहे। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त जादूगर वटि वञी मुस्लमाननि जे लाइ को तकलीफ़ त अमल कराइण, इन जे करे कुफ़्र करार ॾिनो वियो आहे। ऐं साईं करीमन फरमायो वमन सहर फ़क़द अशरक, जे माण्हू जादू करायो उन ॼण के शिरक कयो आहे, उहो मुशरिक आहे, अलाह सां शिरक करण वारो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में जादूगरनि खां, इन्हनि साहिरनि खां, भोपनि खां, आमिलनि खां पनाह घुरण जी दुआ सेखारी आहे। रब फरमाए वमिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द, जेको क़ुरान जी सूरत फलक में आयत आहे, वमिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द, ऐं जेके गंढियूं ऐं फूकींदड़ औरतूं आहिनि, मुंहिंजा मौला इन्हनि जे शर खां असांखे महफ़ूज़ फरमाए ॾियनि, इन्हनि जे शरारतुनि खां, इहे जेके धागा भीणा ऐं साईं मुंहिंजा टोटका बुत सुयूं विझंदा, इहे जेके जादू करण वारा आहिनि, अलाह जो फरमाए तव्हां रोज़ानो इन जे शर खां अलाह जी पनाह घुरंदा कयो। ऐं शरीयत जादू करण वारे जी हद मुक़ररु कई आहे, जेको जादू करे थो मुसलमाननि खे अज़ियत पहुचाइण जे लाइ जादू करे, हद्दु साहिर दरबतुम बिसैफ, जादूगर खे तलवार खणी क़त्ल करे छॾियो, इन जो जीअण जो हक़ न आहे जेको मुसलमाननि जे अंदरि वेही जादू करण वारो। मुंहिंजा दोस्तो फसादी इंसान आहिनि इहे जेके जादू करण वारा आहिनि, क़ौमुनि जूं क़ौमूं बर्बाद करे छॾनि, भाइटियूं दोस्तियूं यारियूं, घर ठहियल, घर वारी घर वारे जे विच में जहिड़ो फसाद पैदा कराइण, हिते असांजे लाड़ में न घटि आहे, उत्तर में वञो त बाहि भरी पई आहे, हर ॿी माई पंहिंजी माई साईं मुंहिंजा जादूगरनि वटि वेठी आहे, हिकिड़ी पोड़ी आहे दादू शहर में वेठी ईंदी, साईं उहा अचे मां तव्हांजो तावीज़ थी कढां, हिकिड़ी लोटी हथ में खणी उन में मिलाए उन में तेल विझी उन में मिलाए त उन मां तावीज़ निकिरी अचे, पोइ ख़बर पई त हितां आस्तीन मां ईअं लिखल हूंदा तावीज़, उहे उन में अंदरि किराए माण्हुनि खे धोखो पए, माण्हू चवनि साईं मुंहिंजी तबियत हाणे सफ़ा सही थी वई आहे, हिन तावीज़ कढियो आहे मां, ख़ुदा जा बाना अलाह जो ख़ौफ़ कयो। हिकिड़ी वीडियो पई थी हले, हिकिड़ो आहे आमिल बाबा, उहो चई त तव्हांजे कपिड़नि मां तावीज़ कढी ॾेखारींदुसि, हीअं करे थो त हुनजे हितां हीअं हाणे वीडियो पई थी भरिजे, करामत ॾेखारणी वीडियो त बंदि करा न, त वीडियो पई थी भरिजे, हुन मां ज़ाहिर थी थो पोइ हितां आस्तीन मां पोइ तावीज़ निकिरे थो, हुन में ॾेखारे थो पुट ठहिया पिया आहिनि, मां हेॾो वॾो कोतल आहियां जो तो ते जेको असरु हुयो मुंहिंजे हिकिड़े इशारे सां लही वियो। माज़अल्लाह मुंहिंजा दोस्तो, इहे कूड़े जा पुट आहिनि, इहे जेके जादू करण वारा, पंहिंजो घर इन्हनि धागे पीणे ते उन्हनि जो हले थो पियो, कहिड़ो तव्हांखे कारोबार में बरकत विझाए ॾींदा, इहे जन वटि तव्हां हली वञो था, असांजा यार दोस्त हली वञनि था, साईं तावीज़ लिखी ॾियो, रिज़्क़ में बरकत पवे असांखे, साईं मुंहिंजा कारोबार, हुनजो पंहिंजो आसरो तुंहिंजे खीसे जे मथां आहे, इन भोपे जो आसरो तुंहिंजे खीसे 10 रुपया ॾींदो त इन मां मुंहिंजो घर हलंदो, उहो लिखी ॾींदसि, तो ते वॾो असरु आहे, तुंहिंजे मथां वॾो कारो इल्मु थियल आहे, बुत पूरियल आहे, हाणे हिकिड़ो कारो छेलो मूंखे ॾेई वञ, कारो वॻो ॾेई वञ, ऐं 5 सेर चांवरनि जा ॾेई वञ, मां अमल कंदुसि, अमल कहिड़ो कंदुसि, पंहिंजे पेट खे भरींदुसि, इहो छेलो पंहिंजे घर में पूरो कंदुसि, सम्झो था, इहे धोखेबाज़ आहिनि जेके हुननि जे वर चढ़िया। हिकिड़ो आमिल हुजे, असांजो फ़क़ीर हुयो, ख़ुदा जे बाने खे मूं सम्झो इहो छा थो करे, अहिड़ो कामिल मुर्शिद दिलबर साईं जहिड़ो हुजे तूं वरी आमिल में पोयां नथो आहे, चई त साईं घर में आख़िरी बकरी हुई उहा खपाए अॼु उन वटि वियो आहे, उनखे पैसा ॾेई वियो, हाणे सफ़ा सुञो लॻो तव्हां वटि आयो आहे, ख़ुदा जे वास्ते दुआ घुरो, मूंखां पुछा कई, मां मामलात पुछा कया, मां छा मसइलो, टके जो कुझु हुनजी औरत हुई, उहो वहम ज़हनी मरीज़ हुई ऐं हुन ते वहम पइजी विया हुया, चई हुन अहिड़ो विसविसा विधनि त तोखे जिन जे करे हुनखे सभु पंहिंजा पैसा माल मिल्कियत हर शइ खाई खपाए हुन आमिल खे ॾेई आया, आख़िर में चवनि साईं हाणे कर्ज़ी थी विया रखाइण जे लाइ, साईं पीणो रखोसि, मूं दम कयोमांसि हिते दादू में हुयसि, पोइ उतां वरी यकीन कोन आहे न, मूं सम्झायोमांसि, चङी भली थी वई, खिले ॻाल्हाए छोकिरी, खिले पई ॻाल्हाए पई,
बिरगार चङे भले माण्हू खे मायूस करे छॾनि, वहमी करे छॾनि। इन जे करे बुज़ुर्गनि फरमाइनि जे वेझो ई न वींदा कयो, इन्हनि जी ॻाल्हियुनि ते यकीन ई न रखंदा कयो। इन्हनि ॾे वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे जॾहिं अल्लाह तव्हांजे घर में वॾे में वॾो अमल क़ुर जी सूरत में रखियो आहे। तव्हां वटि अल्लाह जे ज़िक्र जो पावर आहे, तव्हां वटि मुस्तफ़ा करीम जे मथां दुरूद ओ सलाम पढ़ण जो पावर आहे। तव्हांखे ॿियनि आमिलनि वटि तावीज़ धागे वठण जे लाइ कहिड़ी ज़रूरत आहे? हा, जेकॾहिं कंहिं ते असरु थी वञे जादू जो त उनजे लाइ नज़र आहे, जादू आहे, त उनजे लाइ अमल आहे। तव्हां सुम्हण खां अॻु में, आराम करण खां अॻु में 3 दफ़ा कुल औज़ु बिरब्बिल फलक, 3 दफ़ा कुल औज़ु बिरब्बिन नास पढ़ी पंहिंजो पाण ते दम कयो। सॼी राति इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांखे हर जादू खां, हर नज़र खां, बदनज़री खां, अमल खां महफ़ूज़ फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं जादू खां बचणु चाहियो था, कंहिंजे अमल खां बचणु चाहियो था, त असांजा हज़रात नक्शबंद अलैहि रहमाऊं हिकिड़ो ॾस ॾींदा आहिनि। रोज़ानो सुबुह जो, शाम जो, सुबुह जो जीअं फजर नमाज़ पढ़ी वियो त 11 दफ़ा फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम। 11 दफ़ा अॻियां पोयां 3 दफ़ा दुरूद शरीफ। इहा सूरह तौबह जी आख़िरी आयत आहे। फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम। 11 दफ़ा पढ़ो, अॻियां पोयां दुरूद पढ़ी, पोइ पंहिंजे हथ ते शूकारियो, फूक हणी, पोइ उहो हथ सॼो पंहिंजे जिस्म ते मले छॾियो। तव्हां सुबुह खां वठी शाम ताईं अल्लाह जे किले, अल्लाह जे कोट जे अंदरि अची वेंदो। तव्हां ते को जादू असर न कंदो, बदनज़री असर न कंदी, नज़र असर न कंदी। हादसनि खां, बुरे मौत खां, साईं मुंहिंजा अचानक ॾींहं में कुझु परेशानियूं थी वेंदियूं आहिनि, हर परेशानी अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ रखंदो। वरी शाम थिए, वरी इहो दम कयो पंहिंजो पाण जे मथां, क़ुर जी आयत पढ़ी या 11 दफ़ा पढ़ी, अॻियां पोयां दुरूद दम कयो, इंशाअल्लाह सॼी राति अल्लाह पाण तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। सुभान अल्लाह। ऐं असांजे क़िबला आलम मुर्शिदन करीम जो अमर आहे, ही आजिज़ बि रोज़ानो हिन ते अमल कंदो आहे। तव्हां मां को करणु चाहे इंशाअल्लाह हिन जो फ़ाइदो थींदो तव्हांखे। रोज़ानो इहो कंदा कयो, अल्लाह ताला तव्हांखे जादू खां, बुरे असर खां महफ़ूज़ फरमाईंदो। रब शाल हिन जादूगरनि खां बचाए। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात जे मथां वेसाह ऐं तवक्कुल ऐं यकीन नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन। रहमत